तमामु ॿियो टाइम सां गॾु ग़ुलाम सिंह ख्वाजा ऐं अॼु असां मौजूदु आहियूं मकली जी तारीख़ क़ब्रस्तान में। हीअ क़ब्रस्तान मुसलसल मालिकी न थियण जे करे मुसलसल तबाही जे वर चढ़ियल आहे। हिन में केतिरियूं ई क़दीम इमारतूं ढहंदियूं पियूं वञनि। ॻाल्हि ॿोल करियूं था डॉक्टर मोहम्मद अली माजी सां। त उहो घणनि सालनि खां बल्कि 100-150 साल खां उनखे तबाहीअ जी हालत में आहे, बल्कि मुसलसल उहा थी रही आहे। उनजा खोड़ सारा सबब आहिनि। हिकिड़ो त मौसमी असर थियनि था उन में ही, छाकाणि त हीउ जेको आहे सो सैंड स्टोन ऐं उहो पंहिंजी उमिरि बि विञाए थो, उहा अलॻि ॻाल्हि आहे। पर उन सां गॾोगॾु छाकाणि त हिते जेका आहे आबहवा आहे सा घमियल आहे, उनजो बि असरु थिए थो। ज़िलज़िलनि जा असर थिया आहिनि, पर घणे में घणो जेको असरु थियो उहो माण्हूअ जो असरु थियो आहे। उन माण्हू असांजो हिते जो जेको आहे उन बि नुक़सानु कयो आहे। यानी हिकिड़ा त कब्ज़ा कयूं, ॿी ॻाल्हि इहा त हिते जे पथर खणी वञनि, पथर जी तोड़ फोड़ करणु, माण्हू अची उन ते चढ़ी वेही रहणु, उनजी का बि शइ छाकाणि त उनखे उहो फ़क़ति घुमण था अचनि, उनखे उन शइ जी ख़बर ई कोन्हे। तंहिंजे करे उहे पथर या त हटाए था छॾीनि असल क़बरनि खां हटियल आहिनि या उहे खॼी विया आहिनि। त इहा मुसलसल हिकिड़ी तबाही थींदी रही आहे। ख़ासि करे 2010 में जॾहिं हिते ॿोॾि आई त उन में माण्हू रिफ्यूजी हिते अची वेही रहिया। उन में जेका तबाही थी उहा तमामु घणी थी। उन खां पोइ बि लगातार जेका सा उहा तबाही थींदी रही आहे। पोइ खोड़ सारा इदारा उन जी टीमूं बि ईंदियूं रहियूं आहिनि, सर्वे बि कंदियूं रहियूं आहिनि ऐं पंहिंजा मुख़्तलिफ़ मॉन्यूमेंट्स जो कमु कराइण जे लाइ उहे ऐलान बि थींदा रहिया आहिनि। पर इहा हक़ीक़त आहे त उहे सरकारी इदारा, गैर सरकारी इदारा या परॾेही इदारा उहे के ख़ासि कमु न करे सघिया आहिनि। छाकाणि त हिते खोड़ सारा मॉन्यूमेंट्स आहिनि जिन खे प्रिज़र्वेशन करण जी ज़रूरत आहे, कंज़र्वेशन जी करण जी ज़रूरत आहे, रिस्टोर करण जी ज़रूरत आहे। त उनखे उन हिसाब सां उहा ज़रूरत आहे जिन में शेख हमाद जमाली आहे, जाम तमाची आहे, जाम निज़ामुद्दीन आहे या दुला दरिया खान आहे। अहिड़ा खोड़ सारा मॉन्यूमेंट्स आहिनि जेके हाणे फिलफोर जेका सा उनखे रिपेयर जी ज़रूरत आहे, रिस्टोर जी, उनखे कंज़र्वेशन जी ज़रूरत आहे। त उहे कोन थी आहे। उनजो सबबु असां ख़ुदि बि आहियूं, जेके न फ़क़ति सरकारी पर असीं जेके आम माण्हू आहियूं जेके उन तरफ़ ध्यानु कोन था ॾियूं, उन्हनि खे बि ध्यानु ॾियणु घुरिजे। उहे उनजो ॿियो कुझु नथा करे सघनि त बि घटि में घटि जेको नुक़सानु आहे उहो न कनि। हिते त उहो लगातार नुक़सानु पियो थिए। ऐं सम्झां थो त असां सरकार ऐं गैर सरकारी इदारा या जेका असीं बाशऊर माण्हू आहियूं उहे हिन तरफ़ जेकॾहिं तवजो ॾियूं ऐं कुझु क़दम खणूं ऐं कुझु इदारा जेके आहिनि हिन जे लाइ जोॻा उपाउ वठनि त उहा शइ बची सघे थी, जेका न फ़क़ति मकली, न फ़क़ति सिंध, न फ़क़ति पाकिस्तान पर दुनिया जो अज़ीम विरसो आहे। ॾिसो हिन में सभ खां वॾी ज़िमेदारी आहे सा माण्हुनि जी पंहिंजी आहे। सरकार त पोइ थी अचे, असां पाण जे पंहिंजियूं शयूं न संभालींदासीं त इहे छो था तईं सम्झो त सरकार तव्हांजे सामान संभाले। जे सिंध जो विरसो आहे त सिंधियुनि जो विरसो आहे, हुकूमत सिंध जो कोन्हे। हुजे कनि था त ठीकु आहे, जे नथा कनि त ख़ुदा करे ख़ुशि हुजनि। सवाल इहो आहे त हिते जेको कुझु थींदो रहियो आहे उन ते कंहिं बि कॾहिं बि आवाज़ु न उथारियो आहे। 1.5 साल खां इहे कल्चर डिपार्टमेंट हिकिड़ी भित ठाही आहे, उहा अधु में बीठी आहे। उन में असांजा सियासी साहिबान उन में इन्वॉल्व आहिनि। कंहिं अॼु ताईं इहो न चयो त इहा भित पूरी त कयो। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि त जॾहिं का शइ निधणकी हूंदी आहे न ऐं तंहिंजो को धणी साईं न हूंदो आहे त पोइ इहो असरु हूंदो आहे जेको तव्हां हिते ॾिसो पिया था। ॻाल्हियूं त असीं सभु वॾियूं कयूं था, मकली मकली मकली, तारीख़ तारीख़ तारीख़, पर उन लाइ कयो छा अथऊं? ठटे जे माण्हुनि छा कयो आहे? अॼु हालत इहा आहे त हीअ सभु जेके माण्हू हिते कठा थिया आहिनि से इन करे त हिन शइ जे लाइ ॿिया माण्हू ॿाहिरियनि मुल्कनि खां पैसा वठी था अचनि, पोइ पंहिंजी मन मस्ती कनि था, जेको खपे थो सो कनि था। को माण्हू उन्हनि खे चवण जे लाइ न आहे त भई हीअ छा पिया था कयो। इवन सिंध गवर्नमेंट उन्हनि खे चवण जे लाइ न आहे। उहा अहिड़ी थी डिॼे कंबे थी हिननि जे साम्हूं, ॾके थी। त जेसि ताईं तव्हां पब्लिक ओपिनियन एतिरो न उजागर कंदा ऐं माण्हू इन ते बीहंदा न, तेसि ताईं इनजो कुझु कोन थो थी सघे। हिकिड़ी बिल्डिंग त खणी एंडाउमेंट फंड तव्हांखे रिस्टोर करे ॾेई छॾींदी, ॿियो छा थींदो? अॻिते छा थींदो? जेसि ताईं माण्हू ठठे जा ऐं सिंध जा गॾु थी हिकिड़ी का कमेटी न ठहे जेका हिन जी परगोर लहे, नौजवान असांजा जेके वेठा आहिनि उहे ॿियो न कनि त हफ़्ते में जे हिकिड़ो चकर हणनि न, बजाए जे जो पिकनिक कनि हिकिड़ो चकर हणी ॾिसी वञनि त हे हितां खिसकी वई आहे जाइ। इन जो कुझु न कुझु करणु घुरिजे ऐं गवर्नमेंट ते लगातार तनबी थियणु घुरिजे त तव्हांखे हे कमु करिणो आहे। जेसि ताईं उहो न थींदो तेसि ताईं कुझु कोन थींदो।
त शइ हिकिड़े दफ़ा ठही वेंदी, ॿिए दफ़ा वरी ख़राबु थी वेंदी, टे दफ़ा वरी ख़राबु थी वेंदी, बार बार त हिकिड़े दफ़ा असीं बि ईंदासीं, हिकिड़े दफ़ा इहे असां वारा दोस्त जेके आहिनि उहे बि ईंदा, पोइ चवंदा त हे पाण पंहिंजी शइ नथा संभालींदा, असीं हिननि खे छा करे ॾियूं। माण्हू सुतो पियो हूंदो आहे न, ॿार घर में सुतो पियो हूंदो आहे, हुनखे स्कूल वञिणो हूंदो आहे, तव्हां हुनखे सुबुह जो उथारींदा, नथो थिए, वरी सुम्हियो रहे, वरी हुनखे उथारियो, वरी सुम्हियो रहे, वरी उथारियो, नथो थिए। तंहिं करे तव्हांखे कॉन्स्टेंटली इहा ॻाल्हि माण्हुनि जे ज़हन ते आणणी आहे। इन में नाउमीद थियण जी ज़रूरत न आहे। इहो ई आहे त तव्हीं पंहिंजो कमु कंदा रहो, मतिलबु उथारींदा रहो, माण्हुनि खे ॿुधाईंदा रहो त हीअ हाणे ॾिसो न, मसलन हे पोयां इजाम निज़ामुद्दीन वारो मक़बरो, उन में हुन माई भञी छॾियो, भॻई, को माण्हू पुछण जे लाइ तयारु न हो। डॉन वारनि, काविश वारनि, ॿियनि लिखियो, तव्हां बि शायदि शो कयो हूंदो, पर उनखे अॻिते वधाइण जी कंहिं बि उन ते क़दम न खयो। हिते हिकिड़ी माई आहे जंहिं पंहिंजो धंधो खोलियो आहे, उहो सिंध गवर्नमेंट खां लिखाराए आई आहे, अमेरिकन्स खां पैसा वठे थी, जेको खपे सो करे थी, कंहिंखे ॿुधाए बि नथी। खाते वारा पुछनि था त बाबा तव्हां हिते छा कयो आहे, त चए थी आउं तव्हांखे छो ॿुधायां, आउं त अमेरिका खे ॿुधाईंदो, ॼण त इहा अमेरिकन रियासत आहे। हाणे उन ते को पुछण वारो कोन्हे। आउं हिते आयो आहियां, अजीब हिकिड़ो माहौल ॾिठो भई माण्हू कंबनि था, माई जो नालो वठो त डिॼनि था, चवंदा असांखे अंदरि नथे अचण ॾियनि, पीउ जी जागीरी आहे, अंदरि नथा अचण ॾियनि। हे असांजो वरिसो आहे, माई जो कहिड़ो वास्तो इन ॻाल्हि सां। पर जेसि ताईं इन ॻाल्हि ते को माण्हू उथी न बीहंदो, हिते जा माण्हू इहो न कंदा त जेको माण्हू इन ॻाल्हि खे नुक़सानु पहुचाए थो सो हिते न गिड़े। हीअ हिते बंबुनि जो घर ठाहियो आहे सिंध में, जिते लांडियूं ठहंदियूं आहिनि, चौरा ठहंदा आहिनि, अहिड़े ख़ूबसूरत अंदाज़ जा ठहंदा आहिनि, काठियूं ॿियारे पैसा ॿाहिरां वठी हूंदे भुंगी ठाहे हली वई आहे। जॾहिं खपेसि तॾहिं हंबोशी करे 10 माण्हुनि खे ट्रक में वठि, बस में वठी अचे, हिते हुन खां मतिलबु धुनुनि ते रिकॉर्डिंग ते नचराए, फ़ोटो कढाए यूनेस्को खे ॾियारे मोकिलियईं, फ़ोटो कढाए US स्टेट डिपार्टमेंट में। आउं त ॾाढो कमु पई थी कयां, मजबूर न आहे। ॾिसो न, हे साहब बि आया आहिनि न, इन करे आया आहिनि, ॾिसण जे लाइ आया आहिनि त छा थी सघे थो। हुन माई खे बि फ़िलहालु हुननि कमु, हिकिड़ी इंक्वायरी कमेटी हुई, तंहिंमां कुझु माण्हू हिते बि मौजूदु आहिनि, यास्मीन चीमा आहे, शाहब गनी आहे, ॿ चारि ॿिया माण्हू आहिनि, वीसर साहब आहे, इन्हनि सभिनी जा इंक्वायरी करे इहा ॻाल्हि सिंध हुकूमत खे लिखी ॿुधाई त बाबा हिते ई गंद थियो अथव। उन्हनि हिन माई जो कमु बंदि कयो आहे। हाणे माई खे उन्हनि खे लिखी ॾियणो पवंदो त आउं हे कमु हिते कंदुसि। जे हू अप्रूव कनि था ऐं उहो कमु अहिड़ो आहे जेको थियणु घुरिजे, उन सां हिन बिल्डिंग खे नुक़सानु न पहुचंदो, त उनखे कमु करणु ॾींदा। आउं नथो पायां त सिंध गवर्नमेंट हींअर मजबूर आहे। जिसका मतलब है कि इसकी आउटलेट्स, इनलेट्स, सारी चीज़ मैप करनी चाहिए। इसकी हर मॉन्यूमेंट की थरोस रिसर्च होनी चाहिए ताकि पता चले कि क्या चीज़ कहाँ पे होनी चाहिए, और सबसे पहले सबसे खस्ता हाल वालों को ठीक करें और फिर बेहतर वालों को करें। ये तो शुरू से हम कहते आए हैं कि डॉक्यूमेंटेशन की बहुत ज़रूरत है इस पूरी साइट के लिए, सर्वे और एक एक मकबरे की ड्राइंग्स पहले बन जाएं ताकि पता चले कि कहाँ डैमेजेस हो रहे हैं, इरोजन कहाँ हो रहा है, वेदर के इश्यूज़ क्या हैं। सो वो सब कुछ जब तक नहीं बनेगा, जब वो रिसर्च नहीं बनेगी, इसका मास्टर प्लान नहीं बनेगा, मैनेजमेंट प्लान नहीं बनेगा, कुछ नहीं हो सकता यहाँ पर। बहुत बुरी हो गई है, और मैं तो पिछले 5 साल का डिफरेंस बता रही हूँ। बहुत इरोजन बहुत हो गई है और काम और बुरा होता जा रहा है। जो मेजर मॉन्यूमेंट्स हैं उस पे काम हो रहा है, मगर छोटे मॉन्यूमेंट्स इरोड हो रहे हैं, गिर रहे हैं, टूट रहे हैं। सो ये तो ज़्यादती है। तो किसकी जिम्मेदारी बनती है? सबकी बनती है, हर शहरी की बनती है, गवर्नमेंट की बनती है। जो विरसे में बिलीव करता है, जो विरसे का ख्याल रखना चाहता है, जो कहता है ये आइडेंटिटी है, उन सबको करना चाहिए। सो ये किसी गवर्नमेंट का कसूर नहीं है, ये आई थिंक ठटा के रहने वालों का, यहाँ के सिंध में रहने वालों का, जो से आइडेंटिफाई अपने आप को करता है, उन सब का है। सरकार मां उम्मीदूं भली रखो, सरकार ते ज़िम्मेदारियूं तव्हां भली रखो, पर बुनियादी ज़िम्मेवारी तव्हांजी आहे। तव्हां सुवाल कयो त भई हीअ शइ छो नथी बचे, ऐं तव्हां इहो या चेक रखो त कहिड़ी शइ खे नुक़सानु केरु पियो पहुचाए। हिकिड़ो त कुदरत जो अमल आहे जंहिंमें हिकिड़ी शयूं ठहंदियूं। तव्हां जेका बि जाइ ठाहींदो, जेको बि घर ठाहींदो, उहो ठहंदो, पर उनखे जी मालिकी थींदी रहंदी त उहो बचंदो रहंदो। हाणे उहा मालिकी केरु करे? सभ खां पहिरीं मालिकी त लोकल माण्हू कंदो। मकली जी शइ आहे त मकलीअ जो माण्हू कंदो, ठटे जो माण्हू कंदो। हिते को लाड़काणे जो या उमरकोट जो माण्हू अची कोन कंदो। जॾहिं असां चऊं था त सरकार जी ज़िम्मेदारी आहे त बिल्कुलु सही ॻाल्हि था चऊं, छाकाणि त असां सरकार खे चूंडियूं इन करे था त हू इन्हनि शयुनि खे संभाले, पर ख़ुदि सरकार खे खां सुवाल केरु कंदो? सरकार वटि केतिरा वसीला आहिनि,
इन्हनि ते मूंखे शक आहे त हू सिंध जा सभु आसार बचाए सघनि था। मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त भले सरकार हुजे, भले NGOs हुजनि, कहिड़ो बि इदारो हुजे, सभई जेकॾहिं गॾिजी बि पवनि त सिंध जा क़दीम आसार एतिरा घणा आहिनि जो सभु बचाए नथा सघनि। के अहम जेके आहिनि उन्हनि खे बचाए सघिजे थो, के अहिड़ा बि आहिनि जेके आसार ज़ख़्मी आहिनि, थोरो थोरो उन्हनि खे नुक़सानु पहुतो आहे, उन्हनि खे बचाए सघिजे थो त उहे वधीक ज़ाया न थियनि। त ईअं त करे सघिजे थो। ज़िमेदार असां सभु आहियूं, गवर्नमेंट बि आहे त आम माण्हू बि आहे। इहा त तव्हां जंहिं ख़ासि मक़बरे जे हवाले सां मूंखां सुवाल कयो था, उहो मूं ॾिठो ई कोन्हे, इन करे उन ते आउं का राय न ॾींदुसि। ऐं उन ते राय ॾींदुसि जेका शइ मूं ॾिठी आहे। रहियो सुवाल इहो त जेकॾहिं कंहिं मक़बरे ते या कंहिं आसार ते को अहिड़ो माण्हू कमु करे थो जंहिं वटि उहा टेक्नोलॉजी न आहे, उहा महारत न आहे, त उनखे उहो कमु न ॾियणु खपे। उहो त कमु वठण वारी एजेंसी या हुकूमत या उन इदारे जो कमु आहे त पहिरीं त हू इहा ख़ातिरी करे, पक करे त जंहिं माण्हू खे असां जेको कमु ॾियूं था उहो इन कम में महारत बि रखे थो या न। ॿी असांजी बदकिस्मती आहे, मञण जी ॻाल्हि आहे त असां वटि सिंध में हिन कम जे ते महारत रखंदड़ माण्हू के तमामु थोरा आहिनि, आङुरियुनि ते ॻणण जहिड़ा आहिनि। तव्हां जेकॾहिं ॻणणु चाहींदो त 5-8 खां मथे चढ़ी कोन सघंदो। उहो केतिरो कमु करे सघंदा ऐं कीअं थींदो, इहो मुंहिंजे लाइ बि हिकिड़ो सुवालु आहे त इहो कमु कीअं थो थी सघे। पर इहा ख़ातिरी करणु खपे त को बि कमु शुरू करण खां अॻु में उन ते जेका टीम आहे उहा छा उन लाइक़ु आहे, उन वटि ओतिरी तरबियत, ओतिरो तजुर्बो, ओतिरी महारत आहे, उन खां पोइ उहे हथ विझनि। ॾिसो, हर दफ़े जॾहिं अचे थो माण्हू तॾहिं हिते ॿिनि क़िस्मनि जा नुक़सान नज़र अचनि था। हिकिड़ो उहो आहे जेको कुदरती तरह सां थिए पियो, को मक़बरो बीठो हो, उनजो मक़बरो भॻो पिया, कंहिंजो अधु मक़बरो बीठो, उनजो सॼो ॾिठो पिया, माना कुबो। त हिकिड़ो त इन क़िस्म जो आहे नुक़सानु जेको थिए पियो, जंहिंखे बचाइण जे लाइ ज़रूरी आहे त उन्हनि खे उते अहिड़े नमूने सां रोके छॾिजे उन अमल खे, मसालो हणी, त हू वधीक ज़ाया न थिए। हिकिड़ो त इन क़िस्म जो बहरहाल नुक़सानु थिए पियो जेको कुदरत जे तरफ़ां आहे। ॿियो हिते ऐं चोरी तमामु घणी पियो ॾिसां, त जेकी पथर असां ॾिसंदा हुआसीं उहे हाणे ॻोल्हे ॻोल्हे बीठा आहियूं, लभजनि कोन था, उहे क़बरूं ई कोन्हनि के। ऐं उहे क़बरूं डठियूं पियूं आहिनि त उहे जेकॾहिं के डही पियूं आहिनि त उन्हनि जी ॿीहर मरमत नज़र कोन थी अचे, त ख़ुदि मरमत जो कमु बि कोन पियो हले। त इन क़िस्म जा जेके इंसानी हथनि सां जेको नुक़सानु थिए पियो उहो बि मौजूदु आहे, जेको कुदरती तरह सां थिए पियो उहो बि मौजूदु आहे। इन्हनि ॿिन्ही खे ॾिसण जी ज़रूरत आहे। तव्हांजी महिरबानी जो तव्हां अॼु हिकु अहिड़े तारीख़ी मक़ाम ते आया आहियो जेको न फ़क़ति सिंध जो तारीख़ी मक़ाम आहे, पर दुनिया जे तरफ़ां यूनेस्को जे तरफ़ां जेका लिस्ट आहे, जंहिंखे प्रिज़र्व्ड लिस्ट ऑफ मॉन्यूमेंट्स चइजे थो, उन में बि हीअ मकली क़ब्रिस्तान जो ज़िक्र आहे। ऐं 23 अहिड़ा मॉन्यूमेंट्स आहिनि, 23 अहिड़ा आसार क़दीमा आहिनि जेके दुनिया जे इन इदारे जे तरफ़ां बाक़ाइदे ॼाणायल आहिनि त इन जो बचा कयो वञे। हाणे हिकिड़ो त आहिनि लोकल माण्हू, छा उन्हनि जा ज़राए आहिनि से किने। असांखे पाण आउं ठटे जो आहियां, जॾहिं असां पंहिंजे नंढी उमिरि खां वठी हाणे ताईं पता आहियूं, तंहिंमें बहितरीअ जे बदिरां वधीक बदतरी पई नज़र अचे। जेकॾहिं इन में माण्हू वेंदो त इन ते घणो कुझु ॻाल्हाए सघिजे थो। बेसिकली हिकिड़ी ॻाल्हि आहे त सरकार जा अदारा आहिनि, वफ़ाक़ी इदारो बि आहे आर्कियालॉजी जो, आसार क़दीमा जो सूबाई इदारो बि आहे बाक़ाइदे, जिन जो ऑफिसिस आहिनि, जिन वटि बजट्स हूंदियूं। हाणे आया उहे एतिरियूं बजट्स आहिनि, उहे कमु कनि था या न, उहे कमु नथा कनि। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त ईअं करणु घुरिजे त जीअं दुनिया ॿिया मुल्कनि में जेके तरक़ियाती कम थियनि था या स्कीमूं आहिनि जिन जे लाइ बाक़ाइदे इमदाद वठिजे थी, एड्स वठिजे थो, यूनाइटेड नेशन्स ऐं उन्हनि जे अदारनि खां बाक़ाइदे हुकूमती सतह ते राब्तो करणु घुरिजे त जीअं हिन जे लाइ एतिरा फंड्स थियनि जो इहो ठही सघे। बाक़ी जेका अॼु असां हालात ॾिसूं पिया उन ते असां सां तमामु सुठा सिंध जा हिकिड़ा ॼातल सुञाण शख़्सियतूं हुते आयल आहिनि, उन्हनि बि पंहिंजा व्यूज़ ॾिना आहिनि, पर हिन खे हिकिड़े बैन अल-अक़वामी सतह ते बि हिन जे लाइ इमदाद वठणु घुरिजे ऐं हिन खे ठाराइणु घुरिजे। हाणे कीअं केरु छा
उहा ॻाल्हि आहे त उहो हर को कमु थी सघे थो, हर कमु थी सघे थो। ऐं अलाह हिमत ॾे हुकूमत खे। लोकल माण्हू त असां ठटे जा आहियूं, असां त चाहींदासीं, असांजो हीअं थो ॾुके त हीअ हालत थी आहे। साईं इहो मकड़ी जो क़ब्रिस्तान तमामु क़दीम क़ब्रिस्तान आहे, असांजो सकाफ़ती ऐं तहज़ीबी वरिसो आहे। हिन जी तबाहकारी जा कारण त तमामु घणा आहिनि, पर मेन कारण इहे आहिनि त हिन जी सरकार जे पारां जेका का बि सरपरस्ती कोन थी थिए, का बि मालिकी वग़ैरह कोन थी थिए। जेकॾहिं कंहिं बि कम जी का मालिकी कजे, का सार संभाल कजे त इहे तबाही खां बची सघनि था। हिते सरकारी खाता बि ॿियूं सोसाइटियूं बि ॿिया बि काफ़ी इदारा आहिनि ऐं काफ़ी विज़िटर बि अचनि था, पर उहे फ़क़ति विज़िट जे हिसाब सां अचनि था, पर उनजे तरक़ीअ जे लाइ या उनजे बचाव जे लाइ कुझु नथा कनि। जेकॾहिं हींअर असीं जे जाम निज़ामुद्दीन जे मक़बरे भरिसां बीठा आहियूं ऐं अॼु हीअ जेका टीम आई आहे, तव्हां मूंखे हिन टीम जो हिसो सम्झो, आउं हुन टीम खे विज़िट करणु आयो आहियां ऐं जाती जो रहाको आहियां। त अॼु जेका टीम आई आहे उहा अन ख़्याल खां ईअं थी छो की जाम निज़ामुद्दीन जो मक़बरो आहे, इहो तमामु भारी आहे। हेठि जेके हालतुनि पाणी आहे या वग़ैरह ॿियो कुझु आहे जंहिंजे करे हिन जे किरण जा आसार आहिनि, त हिन खे बचाव जे लाइ आहे। त हिते हिकिड़ो जाम निज़ामुद्दीन जो मक़बरो आहे, अहिड़ी तरह सां ॿिया काफ़ी मक़बरा आहिनि, काफ़ी क़बरूं आहिनि जेके हिन बेध्यानी जो सबबु थी वियूं आहिनि। जेकॾहिं हिननि जो बचाव कयो वञे, हुननि जी मालिकी कई वञे, सरकार उन्हनि जा ख़ासि करे उपा वठे त इहो तारीख़ी वरिसो बची सघे थो। हिन वक़्तु बि मकड़ी ते तरक़ियाती कमनि जा कम हली रहिया आहिनि, फंड हली रहिया आहिनि ऐं काफ़ी अहिड़ी टीमूं आहिनि जेके हिन खे विज़िट बि करे रहियूं आहिनि ऐं काफ़ी अहिड़ा प्रोजेक्ट बि आहिनि जेके हिते हली रहिया आहिनि, जिन खां असां ठटे जा माण्हू अणॼाण आहियूं। पर जेकॾहिं उन्हनि जी पुछा अछा कंदासीं, उन्हनि जी मालिकी कंदासीं त असीं इहो पंहिंजो सकाफ़ती वरिसो बचाए सघूं था। जो हीअ बचाइणु असांजो कमु आहे, जेकॾहिं हिनखे असीं न बचाईंदासीं त ॿियो केरु बि बचाए कोन सघंदो। त हिन जो मेन कारण इहो आहे त हिन जो केरु बि मालिकी कोन थो करे। अचो त पाण सभु गॾिजी हिन जी मालिकी करियूं ऐं जेके टीमूं हुते कमु कनि थियूं या जेके हिते इदारा कमु कनि था त उन्हनि जो एहतिसाब करियूं ऐं उन्हनि सां मिलूं, उन्हनि खां मालूमात वठूं त छा प्रोग्रेस आहे, छा कमु आहे। ऐं इहो हुकूमत खां असीं हिन प्लेटफॉर्म तां मुतालबो कंदासीं त हिननि सकाफ़ती वरिसनि खे बचायो वञे। जेके बि फंड आहिनि उहे इन्हनि ते ई ख़र्चु कया वञनि, इहे असांजे विज़िटनि ते या घुमण फिरण ते न ख़र्चु कया वञनि, पर इन्हनि जी हिफ़ाज़त जे लाइ ख़र्चु कया वञनि। असां सभ खां पहिरियों त असां लोकली सतह ते कमु कयूं, जीअं जेको आहे असांजा जेके नौजवान आहिनि ऐं जेके बि प्राइमरी सतह खां असां पंहिंजे निसाब में इन्हनि आसार क़दीमा जे बारे में कुझु अहिड़ा सबक़ दाख़िल कयूं जिन मां असांखे एतिरो ॼाण मिले ऐं उन हवाले सां जेके बि कंसल्ट फील्ड जा माण्हू आहिनि, आर्कियोलॉजी जो पढ़ियो लिखियो माण्हू आहे, तव्हां ॾिसो उहो पंहिंजी पास आउट करण खां पोइ इलाही माना परेशानियुनि खे मुंहुं ॾिए थो। हिकिड़ो त सभ खां पहिरियों जेके कंसल्ट माण्हू आहिनि हिन डिपार्टमेंट सां उहे खणणु घुरिजनि। मसइला आर्कियोलॉजी वारो आर्कियोलॉजी डिपार्टमेंट में खणे माण्हू, ऐं जेको माना लोकल सतह ते असां अहिड़ा प्रोग्राम या सेमिनार्स करायूं जंहिंमें इन्हनि आसार क़दीमा जे बारे में असां उन्हनि स्टूडेंट्स खे अवेयरनेस कयूं। जीअं असां लोकली सतह ते असां वञूं, माण्हुनि में हिकिड़ो सुजागी पैदा कयूं, मुहिम हलायूं त हीअ आसार क़दीमा असांजो क़ौमी विरसो आहिनि। हीअ मकली जेके हेरिटेज आहे न सिर्फ़ु सिंध जो सकाफ़ती विरसो आहे बल्कि ही वर्ल्ड हेरिटेज में शामिल आहे। यूनाइटेड यूनेस्को जेकी तनज़ीम आहे उहा ख़ुदि हिन खे हेरिटेज मोहनजो दड़ो बि आहे असां वटि, पर मोहनजो दड़े जी साॻी हालत आहे। तव्हां पाण ॾिसो था जेके बि अचनि था फंड वग़ैरह, ऐं सकाफ़त खातो जेको आहे असांजो उहो बि थोरो सुजाग थिए। माज़ सेमिनार कराइण इन सां कुझु कोन थींदो, पर प्रॉपर तरीक़े सां जेकी लोकली सतह ते अवेयरनेस आणे माण्हू, स्टूडेंट्स में अवेयरनेस आणे ऐं पंहिंजे निसाब में बिलख़ुसूस प्राइमरी खां वठी करे हायर सतह ताईं अहिड़ा सबक़ इंट्रोड्यूस कराए जिन में हिन जी अहमियत बाबति सुजागी पैदा करे स्टूडेंट्स में। मकली क़ब्रिस्तान हीअ सम्झो त असां सिंधियुनि जे हिकिड़े कल्चर जो, आर्ट जो, डिज़ाइन जो ऐं हिकिड़े वॾड़नि जो ईअं सम्झो त हिकिड़ो म्यूज़ियम आहे। ऐं इन म्यूज़ियम जो हिकु हिकु पथर जेको आहे असांजे लाइ सोन जे पथर खां वधीक क़ीमती आहे। पर बदकिस्मती इहा आहे त इहे जेके असांजो डिपार्टमेंट्स हुयूं, पहिरियों त आर्कियोलॉजी तव्हांखे ख़बर हूंदी त फेडरल इदारो रहियो, उन्हनि खे जेके शयूं सम्झ में आयूं उन्हनि उनखे महफ़ूज़ करण जी कोशिशि कई ऐं जेके सम्झ में न आयूं उहे लावारस छॾियूं वयूं। अहिड़ी तरह मकलीअ जी बि इहा ई बदनसीबी आहे त हिन खे को सुठो याने प्रोजेक्ट अॼु ॾींहं ताईं न मिली सघियो आहे। इन करे तव्हां ॾिसंदो त असांजे मकलीअ जे हर स्ट्रक्चर जेको आहे उहो जाम निज़ामुद्दीन हुजे, जाम तमाची हुजे, माई मकली आहे या ईसा ख़ान तुरखान जा जेके बि आहिनि, मतिलबु हर शइ हंधि ऐं हर हुन ते असांखे माना तवजो घुरे थो।
यानी ईअं सॼो त रड़ियूं करे असांजो हर जेको आहे मकान आहे या माग आहे या स्ट्रक्चर आहे या यादगार आहे उहो असां सभिनी खे सिर्फ़ु इहो न आहे त रुॻो कंहिं डिपार्टमेंट जो फ़र्ज़ु आहे पर असांजे हर सिंधीअ लाइ इहा ॼण हिकिड़ी ज़रूरी आहे त जेसिताईं असांजी मालिकी न कंदासीं कंहिं ॿिए खे कंहिं ज़रूरत न आहे न कंहिं इदारे खे ज़रूरत आहे त अची वञी मालिकी कंदा जेसिताईं असां तव्हां हाय घोड़ा न कंदासीं त अहिड़े नमूने हिते हर स्ट्रक्चर ते ज़रूरी आहे त हिकिड़ी नज़रदारी थिए ॿियो तव्हां अंदाज़ो कयो त हे कमु जेको आहे इहो प्यार जो कमु आहे ठीके जो कमु न आहे त कंहिं ठेकेदार खे ॾेई छॾियो आहे रोड ठाहे बिल्डिंग ठाहे पर हे कमु हूंदो आहे प्यार जो यानी तव्हां ॾिसंदव त हिनखे सॾिबो ई रेस्टोरेशन आहे कंज़र्वेशन आहे या प्रिज़र्वेशन आहे माना पुराणो जेको मटीरियल हिन मिसाल तौर असां जाम तव्हां जीअं 36 हेठो वेठा आहियूं त असां इहो ॾिसंदासीं त अॼु खां जेका 400 साल या 500 साल या 250 साल जेको हिन में मटीरियल इस्तेमालु थियल आहे असां साॻियो ई मटीरियल इस्तेमालु कयूं साॻे क़िस्म जो पथर इस्तेमालु कयूं साॻी डिज़ाइन असां कोशिशि करे ठाहियूं त इन जे लाइ तव्हां अंदाज़ो कयो त सिर्फ़ु मटीरियल ई मिसाल तौर हिन में चीरोली इस्तेमालु थियल आहे अॼुकल्ह चीरोली तव्हां ॾिसो था रवाजु ख़तमु थी वियो आहे उन जाइ ते सीमेंट वाइट सीमेंट या ॿिया अची था वञनि या ॿिया केमिकल्स आहिनि पर असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त बाबा जेकॾहिं हिन में मटीरियल इस्तेमालु थियल आहे चीरोली इस्तेमालु थियल आहे त उहा चीरोली इस्तेमालु कयूं जे चुन थियल आहे उहो इस्तेमालु कयूं चुन इस्तेमालु कयूं या जेकॾहिं पथर आहे उहो लाइम स्टोन आहे या कहिड़े क़िस्म जो जमशाई जो पथर आहे या कहिड़े एरिया जो पथर आहे कोशिशि करे उहो पथर इस्तेमालु करे ऐं असां उहा ई डिज़ाइन कोशिशि कंदा आहियूं त कोशिशि इहा हूंदी आहे त उन खे उन ई अंदाज़ सां उन मटीरियल सां ऐं ओड़ी शिकिल सां ॾियूं ज़ाहिर इन में थोरो टाइम लॻंदो आहे ऐं सब्र आज़मा कमु आहे सब्र तलब कमु आहे बहरहाल असां मायूस न आहियूं जेकॾहिं असां सभु सिंधी या असांजे क़ौम सुजाग थी हिन जी असां मालिकी कईसीं त असांजे सभु स्ट्रक्चर पंहिंजो बचाए वेंदासीं एक्चुअली हीअ सभु जेकी बि आहे असां हिकु तारीख़ी वरिसो आहे हिन खे प्रिज़र्व करणु संभालणु रखणु इहो इदारनि जो कमु आहे गवर्नमेंट में मुख़्तलिफ़ इदारा हूंदा आहिनि जिन जा मुख़्तलिफ़ कम हूंदा आहिनि तारीख़ में अव्हांखे इलाही मिसाल मिलंदा जॾहिं पेरिस ॿी आलम जी जंग में तबाह थियो त हुननि पुराणियूं जॻहियूं हुनजो वरी बि उन ई शेप में ठाहियूं आहिनि हुननि फ़ोटो कढी रखिया हुया पोइ वरी उन्हनि खे उन ई शेप में खणी आया आहिनि उहो सभु उन ठाहिया आहिनि हीअ बि असांजो हिकिड़ो तारीख़ी वरिसो आहे तक़रीबन 500 साल पुराणो असां जंहिं मज़ार में बीठा आहियूं हीअ जाम निज़ामुद्दीन जो आहे ऐं हिन जी ही आख़िरी बादशाह हुयो तक़रीबन 1520 जी अॼु असां 2016 में 500 साल पुराणी आहे हिननि जी त संभाल असां सभिनी जी ज़िम्मेदारी आहे सिविल सोसाइटी जी बि आहे उन सां गॾु सरकार जी वॾी वधीक आहे सरकार में उहे खाता कंज़र्वेशनिस्ट जेके बि आहिनि उन्हनि खे करणु खपे हिते लोकली बि असां वटि न सिर्फ़ु हिननि मज़ारनि ते पर जेके हिन जो इलाइक़ो जेको आहे उहो घटिजे पियो हिन मुक़ाम जो या हिन जेको बि शहर ख़मोशा जंहिंखे चयो वञे थो त उहो इलाइक़ो हुयो कुझु माण्हू हाणे हुन ते इंक्रोच कंदा था वञनि हितां हिन जंहिं साइड ते बीठा हुन खां अॻियां बि इंक्रोचमेंट थी आहे ऐं हिन जे साम्हूं बि जिते गाॾियूं बीठियूं आहिनि हिते क़बरूं हुयूं जेके ठाहियूं वयूं आहिनि कंहिंजूं क़बरूं हुयूं कहिड़े दौर जूं हुयूं ज़ाहिर आहे हीउ समन जो दौरु आहे 500 साल पुराणियूं छो ॾठियूं उन जी कोई ज़िमेदारी क़बूल नथो करे कोई ॿुधाइण लाइ तयारु न आहे त सिविल सोसाइटी जो फ़र्ज़ु आहे त घटि में घटि जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि थिए थी त उन जे लाइ उन्हनि खे आवाज़ उथारणु खपे ऐं गवर्नमेंट खे मजबूर करणु खपे त हू हिननि जी संभाल कनि मकली जो तारीख़ कब्रिस्तान जंहिंजी सरकारी सतह ते कंहिं क़िस्म जी का मालिकी न कई वई आहे उनजे लाइ जेके आर्कियोलॉजी जा माहिर आहिनि उन्हनि चवणु आहे त मकली जा केतिरा ई मक़बरा मक़दूश हालत में आहिनि ऐं ज़रूरत ॻाल्हि जी आहे त हिन मक़बरनि जी लाइ मास्टर प्लान जोड़ियो वञे ऐं उनजे लाइ मरमती कमु शुरू करायो वञे हिते ॻाल्हि ॿोल कयूं था हितां जे मक़ामी सीनियर सहाफ़ी महमूद भंबरो सां साईं तव्हां ॿुधायो त छा सूरत हाल आहे मकली कब्रिस्तान जी ऐं केतिरा अहम मक़बरा आहिनि जेके साईं तबाह हली शिकार आहिनि सभ खां पहिरीं त सिंध टी वी वारनि जी महिरबानी जेको हिन अहम इशूअ ते जेको सो अॼु हिते जेका हिकिड़ी टीम आई आहे आर्कियोलॉजी जे हवाले सां ऐं उन सां गॾु आया आहिनि ऐं असांजा जेके विरसा आहिनि उन्हनि खे जेको ऐवाननि ताईं पहुचाइण जे लाइ उहो कमु करे रहिया आहिनि
सभ खां पहिरीं इहा चीज़ ॿुधायां त मूंखे हिन मां एतिरी का ॼाण त कोन्हे, अलबत्ता इहो आहे त जेको हे असांजा तारीख़ी विरसा आहिनि हिननि खे असां पढ़ियो बि आहे, असां अक्सर हिते ईंदा बि आहियूं, उन्हनि खे ॾिसंदा बि आहियूं ऐं उन खां अलावा हिननि जे लाइ असां काफ़ी दफ़ा लिखियो बि आहे, अख़बारुनि में बि लिखियो आहे, चैनलनि ते बि हलायो आहे। ऐं हिन वक़्तु तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो त असांजा जेके मकली जा जेके क़ब्रिस्तान जा जेके तारीख़ी विरसा आहिनि उन जी जेका सूरत हाल आहे उहा कंहिंखां लिकल न आहे। हिन वक़्तु असां जाम निज़ामुद्दीन जे मक़बरे में मौजूदु आहियूं ऐं हिन जी जेका सूरत हाल आहे हीअ मक़बरो बिल्कुलु जेको बैक साइड ते पुठी साइड ते इहो टेढ़ो थींदो थो वञे ऐं बिल्कुलु ही तक़रीबन माहिरनि जो चवणु आहे त 6 खां 7 इंच जेको आहे उहो बैक थी चुको आहे। त असांजा जेके तारीख़ी विरसा आहिनि हीअ असांजी सुञाणपनि असांजे पाकिस्तान जेको असांजो मुल्क आहे उनजो, बल्कि उन सां गॾो गॾु असांजी जेको सिंध आहे ऐं उन जी जेका सुञाणप आहे असांजे हिन तारीख़ी विरसनि सां ऐं असांजी सिंध जेका आहे तारीख़ी विरसनि सां सुञाती वञे थी। त असांजी जेका स्टेट आहे असांजी उन जी ज़िमेदारी थिए थी ऐं उन सां गॾो गॾु असांजी बि ज़िमेदारी थिए थी त असां पंहिंजे तारीख़ी विरसनि जो जेको आहे उहो वक़फ़नि वक़फ़नि ख़्यालु रखूं। अगरि असां कुझु नथा करे सघूं त घटि में घटि इहो आहे त असां अचूं, असां उन्हनि खे ॾिसूं त उन्हनि जी पोज़ीशन छा आहे, पहिरीं उहो कहिड़ी पोज़ीशन में हुआ, हिन वक़्तु उहो कहिड़ी पोज़ीशन में आहिनि, त असां वक़फ़नि वक़फ़नि उन्हनि खे पंहिंजे कलम जे ज़रिए उन्हनि ऐवाननि ताईं पहुचायूं ताकी जेके ऐवाननि में वेठल ऐं जेके आहिनि जेके असांजे वोटनि ते चूंडिजी वञनि था उन्हनि खे उहे चीज़ूं महसूसु थियनि त जेके असांजा तारीख़ी विरसा आहिनि ऐं उन्हनि जी जेका पोज़ीशन आहे उहा बेकार थींदी वञे। त हिन वक़्तु जेको आहे वधि खां वधि जेको आहे असांजे तारीख़ी विरसनि ते कमु करण जी ज़रूरत आहे। उन खां अलावा हिकु त चीज़ इहा आहे त जेके असांजा तारीख़ी विरसा आहिनि त ऐं सिंध हुकूमत खे बि तव्हांजे तवसुस सां ॿुधाईंदुसि त ख़ुदा जे वास्ते जेके असांजा तारीख़ी विरसा आहिनि अगरि तव्हां उन्हनि जे मथां को बि कमु करायो था या कमु कराइण जो सोचे रहिया आहियो त तव्हां उन्हनि माहिर माण्हुनि खां इन्हनि जो कमु करायो जिन खे उन्हनि जी ॼाण हुजे त जेके असांजा तारीख़ी विरसा आहिनि उन्हनि खे असली शिकल में कीअं आणे सघिजे थो। नॉन टेक्निकल माण्हुनि खां उन्हनि जो कमु न करायो वञे त जीअं असांजा जेके तारीख़ी विरसा आहिनि उन्हनि जी जेका असली शिकल आहे उहा ई जेको सो ख़तमु थी वञे हली त उनखे केरु सुञाणी ई न सघे त हीउ मक़बरो कंहिंजो हो। त असांजे सिंध गवर्नमेंट जो इहो मुंहिंजे ख़्याल में फ़र्ज़ु हुअणु खपे या उन्हनि खे इन चीज़ ते ध्यानु ॾियणु खपे त इहे जेके बि हाणे अॻिते हली करे अगरि इन्हनि तारीख़ी विरसनि जे लाइ कमु कयो थो वञे त घटि में घटि जेके टेक्निकल माण्हू आहिनि उन्हनि खे जेको सो उहो कमु ॾिना वञनि या उन्हनि खे अॻियां आंदो वञे त उहे टेक्निकल माण्हू जेके आहिनि उहे तारीख़ी विरसनि ते कमु कनि त जीअं असांजा तारीख़ी विरसा आहिनि उहे असली शिकल में बरक़रार आहिनि ऐं अॻियां हली करे वरी असांजा जेके ईंदड़ नसल आहिनि उहे उन्हनि तारीख़ी विरसनि खे ॾिसनि ऐं उहो महसूसु कनि त असां ऐं जी जेका तारीख़ या असांजी जेका तहज़ीब आहे उहा जेका हिन वक़्त ताईं ज़िंदा आहे। मकली क़ब्रिस्तान जी तबाही जा केतिरा ई सबब आहिनि जेतोणीकि पर हिन वक़्तु जेके आर्कियोलॉजी जा माहिर आहिनि उन्हनि जो चवणु इहो आहे त 6 किलोमीटर ते मुश्तमिल क़ब्रिस्तान जी सिर्फ़ु बाउंड्री वॉल जो कमु पिणु अध में रुकियल आहे जंहिंजे करे हिते माण्हुनि जी हथ छुराण जे करे पिणु मक़बरा तबाह थिया आहिनि। ज़रूरत ॻाल्हि जी आहे त मकली क़ब्रिस्तान जे मक़बरनि जी मरम्मत ऐं बहाली जे लाइ मास्टर प्लान जोड़ियो वञे त जीअं तारीख़ी वरसो बचाए सघिजे। कैमरामैन फारूक जान सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा। साईं इहो मकली जो क़ब्रिस्तान तमामु क़दीम क़ब्रिस्तान आहे, असांजो सकाफ़ती ऐं तहज़ीबी वरसो आहे। हिन जी तबाहकारी जा कारण त तमामु घणा आहिनि पर मेन कारण इहे आहिनि त हिन जी सरकार जे पारां जेका का बि सरपरस्ती कोन थी थिए ऐं का बि मालिकी वग़ैरह कोन थी थिए। जेकॾहिं कंहिं बि कम जी का मालिकी कजे का सार संभाल कजे त इहे तबाही खां बची सघनि था। हिते सरकारी खाता बि ॿियूं सोसाइटियूं बि ॿिया बि काफ़ी इदारा आहिनि ऐं काफ़ी विज़िटर बि अचनि था पर उहे फ़क़ति विज़िट जे हिसाब सां अचनि था पर उनजे तरक़ीअ जे लाइ या उनजे बचाव जे लाइ कुझु नथा कनि। जेकॾहिं हींअर असीं जे जाम निज़ामुद्दीन जे मक़बरे भरिसां बीठा आहियूं ऐं अॼु हीअ जेका टीम आई आहे तव्हां मूंखे हिन टीम जो हिसो सम्झो आउं हुन टीम खे विज़िट करणु आयो आहियां ऐं जाती जो रहाको आहियां। त अॼु जेका टीम आई आहे उहा इन ख़्याल खां ईअं थी जो की जाम निज़ामुद्दीन जो मक़बरो आहे इहो तमामु भारी आहे। हेठि जेके हालतुनि पाणी आहे या वग़ैरह ॿियो कुझु आहे जंहिंजे करे हिन जे किरण जा आसार आहिनि त हिन खे बचाव जे लाइ आहे। त हिते हिकिड़ो जाम निज़ामुद्दीन जो मक़बरो आहे अहिड़ी तरह सां ॿिया काफ़ी मक़बरा आहिनि काफ़ी क़बरूं आहिनि जेके हिन बेध्यानी जो सबबु थी वियूं आहिनि। जेकॾहिं हिननि जो बचाव कयो वञे उन्हनि जी मालिकी कई वञे सरकार उन्हनि जा ख़ासि करे उपा वठे त इहो तारीख़ी वरसो बची सघे थो। हिन वक़्तु बि मकली ते तरक़ियाती कमनि जा कम हली रहिया आहिनि, फंड हली रहिया आहिनि ऐं काफ़ी अहिड़ी टीमूं आहिनि जेके हिन खे विज़िट बि करे रहियूं आहिनि ऐं काफ़ी अहिड़ा प्रोजेक्ट बि आहिनि जेके हिते हली रहिया आहिनि जिन खां असां ठठ जा माण्हू अणॼाण आहियूं। पर जेकॾहिं उन्हनि जी पुछा अछा कंदासीं उन्हनि जी मालिकी कंदासीं त असीं इहो पंहिंजो सकाफ़ती वरसो बचाए सघूं था।
जो हीअ बचाइणु असांजो कमु आहे। जेकॾहिं हिनखे असीं न बचाईंदासीं त ॿियो केरु बि बचाए कोन सघंदो। त हिन जो मेन कारण इहो आहे त हिन जो केरु बि मालिकी कोन थो करे। अचो त पाण सभु गॾिजी हिन जी मालिकी करियूं ऐं जेके टीमूं हुते कमु कनि थियूं या जेके हिते इदारा कमु कनि था त उन्हनि जो एहतिसाब करियूं ऐं उन्हनि सां मिलूं, उन्हनि खां मालूमात वठूं त छा प्रोग्रेस आहे, छा कमु आहे। ऐं इहो हुकूमत खां असीं हिन प्लेटफॉर्म तां मुतालबो कंदासीं त हिननि सकाफ़ती वरसनि खे बचायो वञे। जेके बि फंड आहिनि उहे इन्हनि ते ई ख़र्च कया वञनि। इहे असांजे विज़िटनि ते या घुमण फिरण ते न ख़र्च कया वञनि, पर इन्हनि जी हिफ़ाज़त जे लाइ ख़र्च कया वञनि। असां सभ खां पहिरियों त असां लोकली सतह ते कमु कयूं, जीअं जेको आहे असांजा जेके नौजवान आहिनि ऐं जेके बि प्राइमरी सतह खां असां पंहिंजे निसाब में इन्हनि आसार क़दीमा जे बारे में कुझु अहिड़ा सबक़ दाख़िल कयूं जिन मां असांखे एतिरो ॼाण मिले ऐं उन हवाले सां जेके बि कंसल्ट फील्ड जा माण्हू आहिनि, आर्कियोलॉजी जो पढ़ियो लिखियो माण्हू आहे, तव्हां ॾिसो उहो पंहिंजी पास आउट करण खां पोइ इलाही माना परेशानियुनि खे मुंहुं ॾिए थो। हिकिड़ो त सभ खां पहिरियों जेके कंसल्ट माण्हू आहिनि हिन डिपार्टमेंट सां उहे खणणु घुरिजनि। मसइला आर्कियोलॉजी वारो आर्कियोलॉजी डिपार्टमेंट में खणे माण्हू, ऐं जेको माना लोकल सतह ते असां अहिड़ा प्रोग्राम या सेमिनार्स करायूं जंहिंमें इन्हनि आसार क़दीमा जे बारे में असां उन्हनि स्टूडेंट्स खे अवेयरनेस कयूं। जीअं असां लोकली सतह ते असां वञूं, माण्हुनि में हिकिड़ो सुजागी पैदा कयूं, मुहिम हलायूं त हीअ आसार क़दीमा असांजो क़ौमी विरसो आहिनि। हीअ मकली जेके हेरिटेज आहे न सिर्फ़ु सिंध जो सकाफ़ती विरसो आहे बल्कि ही वर्ल्ड हेरिटेज में शामिल आहे। यूनाइटेड यूनेस्को जेकी तनज़ीम आहे उहा ख़ुदि हिन खे हेरिटेज मोहनजो दड़ो बि आहे असां वटि, पर मोहनजो दड़े जी साॻी हालत आहे। तव्हां पाण ॾिसो था जेके बि अचनि था फंड वग़ैरह, ऐं सकाफ़त खातो जेको आहे असांजो उहो बि थोरो सुजाग थिए। माज़ सेमिनार कराइण इन सां कुझु कोन थींदो, पर प्रॉपर तरीक़े सां जेकी लोकली सतह ते अवेयरनेस आणे माण्हू, स्टूडेंट्स में अवेयरनेस आणे ऐं पंहिंजे निसाब में बिलख़ुसूस प्राइमरी खां वठी करे हायर सतह ताईं अहिड़ा सबक़ इंट्रोड्यूस कराए जिन में हिन जी अहमियत बाबति सुजागी पैदा करे स्टूडेंट्स में। मकली कब्रिस्तान हे सम्झो त असां सिंधियुनि जे हिकिड़े कल्चर जो, आर्ट जो, डिज़ाइन जो ऐं हिकिड़े वॾड़नि जो ईअं सम्झो त हिकिड़ो म्यूज़ियम आहे। ऐं इन म्यूज़ियम जो हिकु हिकु पथर जेको आहे असांजे लाइ सोन जे पथर खां वधीक क़ीमती आहे। पर बदकिस्मती इहा आहे त हे जेके असांजो डिपार्टमेंट्स हुयूं, पहिरियों त आर्कियोलॉजी तव्हांखे ख़बर हूंदी त फेडरल इदारो रहियो, उन्हनि खे जेके शयूं सम्झ में आयूं उन्हनि उनखे महफ़ूज़ करण जी कोशिशि कई ऐं जेके सम्झ में न आयूं उहे लावारस छॾियूं वयूं। अहिड़ी तरह मकलीअ जी बि इहा ई बदनसीबी आहे त हिनखे को सुठो याने प्रोजेक्ट अॼु ॾींहं ताईं न मिली सघियो आहे। इन करे तव्हां ॾिसंदो त असांजे मकलीअ जे हर स्ट्रक्चर जेको आहे उहो जाम निज़ामदीन हुजे, जाम तमाची हुजे, माई मकली आहे या ईसा ख़ान तुरखान जा जेके बि आहिनि, मतिलबु हर शइ हंधि ऐं हर हुन ते असांखे माना तवजो घुरे थो। यानी ईअं सॼो त रड़ियूं करे असांजो हर जेको आहे मकान आहे या माग आहे या स्ट्रक्चर आहे या यादगार आहे, उहो असां सभिनी खे सिर्फ़ु इहो न आहे त रुॻो कंहिं डिपार्टमेंट जो फ़र्ज़ु आहे, पर असांजे हर सिंधीअ लाइ इहा ॼण हिकिड़ी ज़रूरी आहे त जेसिताईं असांजी मालिकी न कंदासीं कंहिं ॿिए खे कंहिं ज़रूरत न आहे, न कंहिं इदारे खे ज़रूरत आहे त अची वञी मालिकी कंदा, जेसिताईं असां तव्हां हाय घोड़ा न कंदासीं। त अहिड़े नमूने हिते हर स्ट्रक्चर ते ज़रूरी आहे त हिकिड़ी नज़रदारी थिए। ॿियो तव्हां अंदाज़ो कयो त हे कमु जेको आहे इहो प्यार जो कमु आहे, ठीके जो कमु न आहे त कंहिं ठेकेदार खे ॾेई छॾियो आहे रोड ठाहे बिल्डिंग ठाहे, पर हे कमु हूंदो आहे प्यार जो। यानी तव्हां ॾिसंदव त हिनखे सॾिबो ई रेस्टोरेशन आहे, कंज़र्वेशन आहे या प्रिज़र्वेशन आहे। माना पुराणो जेको मटीरियल हिन मिसाल तौर असां जाम छटीह तमाची छटीह हेठो वेठा आहियूं त असां इहो ॾिसंदासीं त अॼु खां जेका 400 साल या 500 साल या 250 साल जेको हिन में मटीरियल इस्तेमालु थियल आहे, असां साॻियो ई मटीरियल इस्तेमालु कयूं, साॻे क़िस्म जो पथर इस्तेमालु कयूं, साॻी डिज़ाइन असां कोशिशि करे ठाहियूं। त इन जे लाइ तव्हां अंदाज़ो कयो त सिर्फ़ु मटीरियल ई मिसाल तौर हिन में चीरोली इस्तेमालु थियल आहे। अॼुकल्ह चीरोली तव्हां ॾिसो था रवाजु ख़तमु थी वियो आहे, उन जाइ ते सीमेंट, वाइट सीमेंट या ॿिया अची था वञनि या ॿिया केमिकल्स आहिनि, पर असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त बाबा जेकॾहिं हिन में मटीरियल इस्तेमालु थियल आहे, चीरोली इस्तेमालु थियल आहे त उहा चीरोली इस्तेमालु कयूं, जे चुन थियल आहे उहो इस्तेमालु कयूं, चुन इस्तेमालु कयूं, या जेकॾहिं पथर आहे उहो लाइम स्टोन आहे या कहिड़े क़िस्म जो जमशाई जो पथर आहे या कहिड़े एरिया जो पथर आहे, कोशिशि करे उहो पथर इस्तेमालु करे ऐं असां उहा ई डिज़ाइन कोशिशि कंदा आहियूं। त कोशिशि इहा हूंदी आहे त उन खे उन ई अंदाज़ सां, उन मटीरियल सां ऐं ओड़ी शिकिल सां ॾियूं। ज़ाहिर इन में थोरो टाइम लॻंदो आहे ऐं सब्र आज़मा कमु आहे, सब्र
तलब कमु आहे। बहरहाल असां मायूस न आहियूं। जेकॾहिं असां सभु सिंधी या असांजे क़ौम सुजाग थी हिन जी असां मालिकी कईसीं त असांजे सभु स्ट्रक्चर पंहिंजो बचाए वेंदासीं। एक्चुअली हीअ सभु जेकी बि आहे असां हिकु तारीख़ी वरिसो आहे, हिन खे प्रिज़र्व करणु, संभालणु, रखणु इहो इदारनि जो कमु आहे। गवर्नमेंट में मुख़्तलिफ़ इदारा हूंदा आहिनि जिन जा मुख़्तलिफ़ कमु हूंदा आहिनि। तारीख़ में अव्हांखे इलाही मिसाल मिलंदा। जॾहिं पेरिस ॿी आलम जी जंग में तबाह थियो त हुननि पुराणियूं जॻहियूं हुनजो वरी बि उन ई शेप में ठाहियूं आहिनि। हुननि फ़ोटो कढी रखिया हुया, पोइ वरी उन्हनि खे उन ई शेप में खणी आया आहिनि, उहो सभु उन ठाहिया आहिनि। हीअ बि असांजो हिकिड़ो तारीख़ी वरिसो आहे, तक़रीबन 500 साल पुराणो। असां जंहिं मज़ार में बीठा आहियूं इहो जाम निज़ामुद्दीन जो आहे। हिन जी बि आख़िरी बादशाह हुयो, तक़रीबन 1520 जी। अॼु असां 2016 में 500 साल पुराणी आहे। हिननि जी त संभाल असां सभिनी जी ज़िम्मेदारी आहे। सिविल सोसाइटी जी बि आहे, हुन सां गॾु सरकार जी वॾी वधीक आहे। सरकार में उहे खाता कंज़र्वेशनिस्ट जेके बि आहिनि उन्हनि खे करणु खपे। हिते लोकली बि असां वटि न सिर्फ़ु हिननि मज़ारनि ते पर जेके हिन जो इलाइक़ो जेको आहे उहो घटिजे पियो हिन मुक़ाम जो, या हिन जेको बि शहर ख़मोशां जंहिंखे चयो वञे थो, त उहो इलाइक़ो हुयो। कुझु माण्हू हाणे हुन ते इंक्रोच कंदा था वञनि। हितां हिन जंहिं साइड ते बीठा हुन खां अॻियां बि इंक्रोचमेंट थी आहे, ऐं हिन जे साम्हूं बि जिते गाॾियूं बीठियूं आहिनि हिते क़बरूं हुयूं जेके ठाहियूं वयूं आहिनि। कंहिंजूं क़बरूं हुयूं, कहिड़े दौर जूं हुयूं, ज़ाहिर आहे हीउ समन जो दौरु आहे, 500 साल पुराणियूं। छो ॾठियूं उन जी कोई ज़िमेदारी क़बूल नथो करे, कोई ॿुधाइण लाइ तयारु न आहे। त सिविल सोसाइटी जो फ़र्ज़ु आहे त घटि में घटि जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि थिए थी त उन जे लाइ उन्हनि खे आवाज़ उथारणु खपे ऐं गवर्नमेंट खे मजबूर करणु खपे त हू हिननि जी संभाल कनि। मकली जो तारीख़ कब्रिस्तान जंहिंजी सरकारी सतह ते कंहिं क़िस्म जी का मालिकी न कई वई आहे, उनजे लाइ जेके आर्कियोलॉजी जा माहिर आहिनि उन्हनि चवणु आहे त मकली जा केतिरा ई मक़बरा मक़दूश हालत में आहिनि, ऐं ज़रूरत ॻाल्हि जी आहे त हिन मक़बरनि जी लाइ मास्टर प्लान जोड़ियो वञे ऐं उनजे लाइ मरमती कमु शुरू करायो वञे। हिते ॻाल्हि ॿोल कयूं था हितां जे मक़ामी सीनियर सहाफ़ी महमूद बंबरो सां। साईं तव्हां ॿुधायो त छा सूरत हाल आहे मकली कब्रिस्तान जी, ऐं केतिरा अहम मक़बरा आहिनि जेके साईं तबाह हली शिकार आहिनि? सभ खां पहिरीं त सिंध टी वी वारनि जी महिरबानी जेको हिन अहम इशूअ ते जेको सो अॼु हिते जेका हिकिड़ी टीम आई आहे आर्कियोलॉजी जे हवाले सां ऐं उन सां गॾु आया आहिनि ऐं असांजा जेके विरसा आहिनि उन्हनि खे जेको ऐवाननि ताईं पहुचाइण जे लाइ उहो कमु करे रहिया आहिनि। सभ खां पहिरीं इहा चीज़ ॿुधायां त मूंखे हिन मां एतिरी का ॼाण त कोन्हे, अलबत्ता इहो आहे त जेको हे असांजा तारीख़ी विरसा आहिनि हिननि खे असां पढ़ियो बि आहे, असां अक्सर हिते ईंदा बि आहियूं, उन्हनि खे ॾिसंदा बि आहियूं, ऐं उन खां अलावा हिननि जे लाइ असां काफ़ी दफ़ा लिखियो बि आहे, अख़बारुनि में बि लिखियो आहे, चैनलनि ते बि हलायो आहे। ऐं हिन वक़्तु तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो त असांजा जेके मकली जा जेके कब्रिस्तान जा जेके तारीख़ी विरसा आहिनि उनजी जेका सूरत हाल आहे उहा कंहिंखां लिकल न आहे। हिन वक़्तु असां जाम निज़ामुद्दीन जे मक़बरे में मौजूदु आहियूं ऐं हिन जी जेका सूरत हाल आहे हीउ मक़बरो बिल्कुलु जेको बैक साइड ते पुठी साइड ते इहो टेढ़ो थींदो थो वञे ऐं बिल्कुलु ही तक़रीबन माहिरनि जो चवणु आहे त 6 खां 7 इंच जेको आहे उहो बैक थी चुको आहे। त असांजा जेके तारीख़ी विरसा आहिनि हीअ असांजी सुञाणपनि असांजे पाकिस्तान जेको असांजो मुल्क आहे उनजो, बल्कि उन सां गॾो गॾु असांजी जेको सिंध आहे ऐं उनजी जेका सुञाणप आहे असांजे हिन तारीख़ी विरसनि सां ऐं असांजी सिंध जेका आहे तारीख़ी विरसनि सां सुञाती वञे थी। त असांजी जेका स्टेट आहे असांजी उनजी ज़िमेदारी थिए थी ऐं उन सां गॾो गॾु असांजी बि ज़िमेदारी थिए थी त असां पंहिंजे तारीख़ी विरसनि जो जेको आहे उहो वक़फ़नि वक़फ़नि ख़्यालु रखूं। अगरि असां कुझु नथा करे सघूं त घटि में घटि इहो आहे त असां अचूं, असां उन्हनि खे ॾिसूं त उन्हनि जी पोज़ीशन छा आहे, पहिरीं उहो कहिड़ी पोज़ीशन में हुआ, हिन वक़्तु उहो कहिड़ी पोज़ीशन में आहिनि, त असां वक़फ़नि वक़फ़नि उन्हनि खे पंहिंजे कलम जे ज़रिए उन्हनि ऐवाननि ताईं पहुचायूं ताकी जेके ऐवाननि में वेठल ऐं जेके आहिनि जेके असांजे वोटनि ते चूंडिजी वञनि था उन्हनि खे उहे चीज़ूं महसूसु थियनि त जेके असांजा तारीख़ी विरसा आहिनि ऐं उन्हनि जी जेका पोज़ीशन आहे उहा बेकार थींदी वञे। त हिन वक़्तु जेको आहे वधि खां वधि जेको आहे असांजे तारीख़ी विरसनि ते कमु करण जी ज़रूरत आहे। उनखां अलावा हिकु त चीज़ इहा आहे त जेके असांजा तारीख़ी विरसा आहिनि त ऐं सिंध हुकूमत खे बि तव्हांजे तवसु सां ॿुधाईंदुसि ख़ुदा जे वास्ते जेके असांजा तारीख़ी विरसा आहिनि अगरि तव्हां उन्हनि जे
मथां को बि कमु करायो था या कमु कराइण जो सोचे रहिया आहियो त तव्हां उन्हनि माहिर माण्हुनि खां इन्हनि जो कमु करायो जेके जिन खे उन्हनि जी ॼाण हुजे त जेके असांजा तारीख़ी विरसा आहिनि उन्हनि खे असली शिकल में कीअं आणे सघिजे थो। नॉन टेक्निकल माण्हुनि खां उन्हनि जो कमु न करायो वञे त जीअं असांजा जेके तारीख़ी विरसा आहिनि उन्हनि जी जेका असली शिकल आहे उहा ई जेको सो ख़तमु थी वञे हली त उनखे केरु सुञाणी न सघे त हीउ मक़बरो कंहिंजो हो। त असांजे सिंध गवर्नमेंट जो इहो मुंहिंजे ख़्याल में फ़र्ज़ु हुअणु खपे या उन्हनि खे इन चीज़ ते ध्यानु ॾियणु खपे त इहे जेके बि हाणे अॻिते हली करे अगरि इन्हनि तारीख़ी विरसनि जे लाइ कमु कयो थो वञे त घटि में घटि जेके टेक्निकल माण्हू आहिनि उन्हनि खे जेको सो उहो कमु ॾिना वञनि या उन्हनि खे अॻियां आंदो वञे त उहे टेक्निकल माण्हू जेके आहिनि उहे तारीख़ी विरसनि ते कमु कनि त जीअं असांजा तारीख़ी विरसा आहिनि उहे असली शिकल में बरक़रार आहिनि ऐं अॻियां हली करे वरी असांजा जेके ईंदड़ नसल आहिनि उहे उन्हनि तारीख़ी विरसनि खे ॾिसनि ऐं उहो महसूसु कनि त असां ऐं जी जेका तारीख़ या असांजी जेका तहज़ीब आहे उहा जेका हिन वक़्त ताईं ज़िंदा आहे। मकली क़ब्रस्तान जी तबाही जा केतिरा ई सबब आहिनि जेतोणीक पर हिन वक़्तु जेके आर्कियोलॉजी जा माहिर आहिनि उन्हनि जो चवणु इहो आहे त 6 किलोमीटर ते मुश्तमिल क़ब्रस्तान जी सिर्फ़ु बाउंड्री वाल जो कमु पिणु अध में रुकियल आहे जंहिंजे करे हिते माण्हुनि जी हथ छुराण जे करे पिणु मक़बरा तबाह थिया आहिनि। ज़रूरत ॻाल्हि जी आहे त मकली क़ब्रस्तान जे मक़बरनि जी मरम्मत ऐं बहाली जे लाइ मास्टर प्लान जोड़ियो वञे त जीअं तारीख़ी वरिसो बचाए सघिजे।